रोटी मांग के खाते हैं, हमारे पास तो कुछ भी नहीं, अभी हमारा कुछ आया था। हमारा को अब छाया तो देना पड़े साहब, हम कहाँ जाएंगे हमारे बच्चे लेके, ऐसे भूखे पेट मर जाएंगे, आपको पता लग जाएगी हमारी गरीबों की। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारी सीरियल सुजाग न्यूज़ वन नहीं आवा यहाँ वज़ीर दरिया खान मरियम खबर शामिल कविता गुलाम मुर्तज़ा आ रही थी और सगुरी जेकमत कब्जा खत्म करण लाइ मुख्तियार कार एंटी इंक्रोचमेंट ऑफिसर इरिगेशन इंजीनियर वॾी नफ़ी साण करे दरिया खान मरियमी इरिगेशन जी हद ॼाणाए 30 खां वधीक घर ऐं दुकान ड्राहे पट करे छॾिया। घर ॾियण वक़्तु अक़िलियती सोची बिरादरी जे औरतुनि ॿारनि में रोज़गारो पइजी वियो। औरतुनि पंहिंजनि घरनि खे रहंदो ॾिसी हुकूमत इंतिज़ामिया खे पिटूं ऐं पारा था ॾींदे पुरअमन एहतजाज कंदे चयो त असां पाकिस्तान ठहण खां पहिरियां खां हिते आबाद आहियूं ऐं हुकूमत असांजी ज़िंदगी समूरी कमाई असांजा घर ठाहे असांखे घर करे छॾियो आहे। हिननि वज़ीर आज़म पाकिस्तान खे अपील कई आहे त असांखे रिहाइश लाइ मुतबादिल बंदोबस्त करे ॾिनो वञे, न त ॿी सूरत में असांजा मासूम बच्चा रुली वेंदा। आख़िरी तलान ताईं राति जो वक़्तु मुतासिर पंहिंजे सामान ऐं बचण समेत बुख खाईंदे ते खुलियल आसमान हेठां बेयारो मददगार वेठल आहिनि। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई, वधीक ख़बर अपडेट लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।